बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़वी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। माज़ा अला मन शम्म तुर्बत अहमदा माज़ा अला मन शम्म तुर्बत अहमदा अल्लाह यशुम्म मद ज़मान गवालिया। सुब्बत अलैय मसाइबुल लौ अन्नहा सुब्बत अलल अय्यामि सिरन लयालिया। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है अदल वहाँ वहाँ है उमर। हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिस्ल मोहम्मद हुई पर रखो को फिल दिन सावेर से त शहीदन जा सरदार त्या। काबिल सद एहतराम इस्तीदी मौजूद जर्नल जमीयत कायदे सिंध लखी मुसलमानन जी दिल जी धड़कन मुझा मोहसिन हजरत अल्लामा
राशिद खालिद महमूद साहब दामत बरकातुहुल आलिया जलवे अफरोज आए सिले लाड़काना जा सेक्रेटरी जनरल मौलाना मोहम्मद अली खोड़ो साहब, हजरत मौलाना मोहम्मद इलियास चन्ना साहब, हजरत मौलाना मुफ्ती नसीर अहमद साहब, सही जमाल मुस्तफा साहब जी मेहनतुन सां शुहदा इस्लाम जो उनवान सां हर साल वांगुर 8 मुहर्रमुल हराम जी रात ही प्रोग्राम थींदो आहे। कायदा अवां जे विच ते मां घणो हाइल न थींदुसि। मुझे कायदा जी मुझे मथां इहा शफ़क़त आहे जो फरमाईंदड़ तमाम बड़ी वाइज कयो मुख्तसर तय में पंहिंजे मारूज़ात के पूरो कंदुसि। मोहतरम दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, मुहर्रमुल हराम इस्लामी गणप जे लिहाज़ खां पहिरियों महीनो आहे। मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते शहादत आहे मुराद पैगंबर सोहरे रसूल दामाद आली फातिह मिस्र शाम व ईरान अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह ताला अन्हु जी शहादत 10 मुहर्रमुल हराम जी शहादत आहे। नवासे रसूल जिगरे गोशे बतूल जन्नत जे जवान जे सरदार इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रजी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। शहादत एक आला मकाम, शहादत अल्लाह जी चूंड, ब ओहदाहन जेके अल्लाह पाक चूंडींदो आहे, हिकु नबूवत वारो ओहदो, ॿियो शहादत वारो। शहादत ये न मिलंदी आहे, ये अल्लाह जी चूंड आहे। आलिम मेहनत सां थींदो, कारी साहब मेहनत सां थींदो, डॉक्टर इंजीनियर मेहनतुन सां थींदा। दुनिया जो को भी ओहदो माण्हू हासिल करे सघे थो मेहनतुन सां, पर नबूवत ऐं शहादत या मेहनत सां न मिलंदी आहे। जो हिकिड़ो माण्हू ॾींहुं राति सजदा करे चवे त मूंखे शहादत मिले, न। शहादत अल्लाह जी चूंड। तो शहादत हिकिड़ो वॾो मक़ाम आहे, वॾो उहिदो आहे। छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे त अल्लाह पाक शहीद जा सभु ॾोह माफ़ करे रब तबारक व तआला पंहिंजो दीदार कराए डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो अथसि। तंहिंजे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जंहिंखे शहादत जे मौत जी तमन्ना नाहे वो यहूदी थी मरे या नसारो। तंहिंजे करे माण्हू शहादत जी मौत जी तमन्ना, ख़ुद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि शहादत जी मौत जी तमन्ना कई त मुंहिंजा मौला मां तुंहिंजे रस्ते में क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थियां, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थियां। शहीदनि जी वॾी लिस्ट, वॾी क़तार। छो त क़यामत जे ॾिहाड़े शहीद जॾहिं महशर जे मैदान में ईंदा त उन जे जिस्मनि मां रत वहंदो ईंदो ऐं उन रत में एॾी ख़ुशबू हूंदी जो सॼो महशर जो मैदान बहकजी वेंदो। दुआ घुरंदा कयो शहादत जे मौत जी, अल्लाह कबूल करे वेझे। जी मुंहिंजे शहीद, शहीद सिंध, शहीद जमीयत, शहीद मस्जिद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद नव्वर अल्लाहु मरकदहु हमेशा शहादत जी दुआ घुरंदा हुआ। जंहिं रात आखिरी खिताब हो उन रात भी जिहाद जो वाइज करे शहादत जो मौत के घुरियो। रब तबारक व तआला शहीद खालिद महमूद के भी शहादत वारो मौत ॾिनो, नमाज में ॾिनो, सजदे में ॾिनो, जो डॉक्टर खालिद महमूद जा भी बेड़ा पार थी।
दोस्तों शहादत आला मकाम अब शहीद मरी विया या जेरा मता का पुछा अल्लाह से न कुरान में फरमाया था कि मुझे रास्ते में कत्ल क्या वजह उन्होंने के तम मोल न चो जबान असां त मोल न चो पर दिल में भी कहा उनके मरण जे जो ख्याल ही न कयो शहीद जिंदा है वो शहीद जे लाए मातम शहीद जे लाए पिटको शहीद जे लाए कुटको खट ऊंधी भंग हलाल खीर हराम काथो जो दीन ओ दोस्तों इन कुरान के पढ़ो कुरान हक ऐं सच्चा रब जे तरफां नाज़िल थियल इन कुरान जो ता मुतालो कयो त अल्लाह ताला इन कुरान में रुगो सब्र जी तलकीन कई सब्र जी फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह दो सॾे ईमान वारनि खे मुंहिंजो चवणो ईमान वारा वठंदा मुंहिंजी संगत ईमानदारनि सां मुंहिंजी ॾेती लेती ईमान वारनि सां मुंहिंजो वापार ईमान वारनि सां मुंहिंजो चवणो ईमान वारा वठंदा अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू ओ ईमान वारो अल्लाह ईमान वारनि खे सॾे करे चवे तो ईमान वारो तकलीफ अची वञे मुसीबत अची वञे बीमारियूं अची वञनि औलाद जुदा थी वञे अबो जुदा थी वञे अमर जुदा थी वञे ॿाहिर हलिया वञनि छो तरफ़ तो फरमासा आज़माईंदाऊं ईमान वारनि खे वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ वनक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वल समरात रब तो फरमाई ईमान वारनि खे आज़माईंदाऊं कॾहिं बुख ईंदव कॾहिं खौफ ॾींदासीं कॾहिं औलाद ईंदव कॾहिं मिट माइट बुआ मां जुदा थी वेंदा अल्लाह फरमाए तो ईमान वारो तकलीफ़ूं अची वञनि मुसीबतूं अची वञनि बक मुक जो साईं कहिड़ा फरमाए नमाज़ भी पढ़जो सब्र भी कजो अल्लाह से कुरान पाक में फरमायो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुझा दिल पर नबी मुझा सोना नबी तकलीफ वाले वक्त में या दुख वाले वक्त में जेके नमाज पढ़ी करे सब्र ता कन रब तो फरमाए मां अल्लाह जी मदद उन्हनि सां कंदो फरमाईंदा इन्नल्लाह मअस्साबिरीन ॾाढा त चओ अल्लाह तो फरमाए मां अल्लाह साबिरनि सां गॾु हाणे अचो कुरान जो मुतालो कयो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सभु नबी साबिर सभु नबी आदम अलैहिस्सलाम का वठी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पर कुरान में रब उन नबी जो भी नालो खयो इहो मुंहिंजो नबी साबिर हो कहिड़ो नबी इहा ॻाल्हि कुरान में लिखियल लाड़काने जा गैरतमंद मुस्लमानो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ां फरमाईंदा इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़्ल कुल्लुम मिन अस्साबिरीन अल्लाह तो फरमावे इस्माईल मुंहिंजो इस्माईल साबिर हो संकीय साबिर हो इहो वाक़ियो क़ुरान पाक में लिखियो पियो तो क़ुरान खोलियो जॾहिं जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटड़ो नंढड़ो हो अल्लाह फरमाए खलील मुंहिंजे नाले ते कुर्बानी कर प्यारी शइ कुर्बान कर रेस उठ कुण खां बाद अञा ख्वाब ले अञा प्यारी शइ कुर्बान कर अल्लाह अल्लाह यार तवज्जो कर
हाणे पंहिंजे पुट खे थो चवे ॻाल्हि थो करे पुट सां पियो ॻाल्हाए पुट खे सादो चवे पुट जवाब सादो ॾे इहा ॻाल्हि बि हिन क़ुरान में लिखियल अथव रब थो फरमाए मुंहिंजे नबीअ जो तव्हां क्यों पढ़ो क़ुरान में लिखियल काथे लिखियल अमा ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाए त या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस्साबिरीन सुभान अल्लाह ॾाढा चवंदी त हवा जा बि झूठा ईंदई अजो कुरान जे करे गर्मी बर्दाश्त कई थई क़यामत जे ॾियारे अल्लाह इन गर्मी बर्दाश्त करण जे बदले में महशर जे मैदान वारे गर्मी खां बचाईंदो अल्लाह 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 तो फरमाए मुंहिंजे नबीअ पंहिंजे पुट खे चयो या बुनैया हे मुंहिंजा पुटड़ा हे मुंहिंजा बचड़ा पुट मां ॾिसां थो तोखे अल्लाह जे नाले ते अन्नी अज़बहुक पुट मां तोखे कुहां थो फंज़ुर माज़ा तरा पुट तूं छा थो से तू छाडो चवे तू जो ख्याल चाहे पुट भी त पुट हो रड़ियूं न तू करे धाड़ घोड़ा न तू करे छाडो चया आपते हे मुझा अब्बा जान हे मुझा बाबा साईं इफ़अल मा तुअमर जे कम जो अमर कयो थई अबा उन में देर न कजाए अबा मां रड़ियूं न कंदो माए अबा मां धाड़ घोड़ा न कंदो माए अबा मां बेला न कंदो माए अबा मां मुंह मथो न पीटींदुसि छा कंदे अबा इंशाअल्लाह मिनस्साबिरीन अबा अल्लाह घुरियो त मां सब्र कंदो माए ये वाक़या कुरान में लिखा कुरान सच्चो सच्चो न हां जेको कुरान खे नथो मञे उन जे घर में ॾचो हां ये स्वीडन वारा हरामी बेगैरत कुरान जी बिया गुस्ताखी कर कुरान जी मुसलमान जे दिलन के बिया दुखाइन अंग्रेज त या कोशिश कई त कुरान साड़ाया कुरान लुढ़ाया वो कहीं अंग्रेज चेस तक केतरा कुरान साड़ाईंदे केतरा कुरान लोड़ींदे मुसलमानन जे सुन्नी मुसलमानन जे नंढड़न बचड़न 7 सालन जे बचड़न 8 सालन जे बचड़न जे दिल में अल्लाह जो सजो कुरान याद आ अलाए केतरा लखे हाफिज़ ता निकरन जामिया इस्लामिया लाड़काने मां ॾिसंदा हो त साल में सवे हाफिज़ ऐं सवे आलिम फारिग थींदा हन वो क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में वहां मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों में ॾाढा त चओ इब्राहिम अलैहिस्सलाम भी साबिर इस्माइल नबी भी साबिर अया कुरान में ॿियो वाक़ियो भी लिखियो पियो थई जनाब यूसुफ अलैहिस्सलाम के ॿाहिर कुएं में विझी करे उन जी कमीस लाए करे बगड़ के कुही करे उन जी रतो हणी करे शाम जो मोट कम भी पाण कयो पिटन भी पाण पिया रोन भी पाण पिया रड़ियूं भी पाण कन या गाल काथे लिखल आहे न कुरान में वो जे कायद पढ़ियो में हुआ लिखल आहे 23 सिपारे सूरत साफात में ये जे को जनाब याकूब नबी जो वाक़ो लिखल सिपारो 12 सूरत यूसुफ में लिखियो पियो शाम जो मोटा छा पिया चवन या गाल कुरान में रब करीम ॿुधायो अल्लाह ओ मुसलमानो हम ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ां शाम जो मोट
इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना व अकलहु ज़िब व मा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अंफुसुकुम अम्रा व सब्रुन जमील। और जो मोहब्बत सां जो शाम जो मोचा हुआ में पान विदो कमीज लीला दो चोर वींदे वींदे कान काशे छड़ियूं वींदो तव कमीज लाए आया बगड़ जी रतो हणी आया शाम जो मोच या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ व तरकना यूसुफ इंद मताइना व अकलहु ज़िब। ओ बाबा असा यूसुफ के पंजे सामान ते विहारे से जो से सदा तू ते वे असा रांदड़ी क्यों अबा आयो जो बगड़ ते यूसुफ की खाई यूसुफ के खाइयो या कूड़े मानू जी निशानी दे वमा अंत बि मोमिनिन लना इन दुनिया के अंदर कोई मानू चलो यार गाल बुधाए जे बुधा जे यार पत्ते वही कोन कने खबर त हणा कूड़ तो पत कोन कने वो भी ये ब्याचन वमा अंत बि मोमिनिन लना बाबा वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन। बाबा थोड़ी जो सा सचो ॻाल्हायूं पर तू यकीन न कंदे न मञींदे। बाबा यूसुफ के बगड़ खाई भला ॾियो खा निशानी मुंहिंजे पुट जी वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब। बाबा साईं के ॾिनो भैया अइया जो जनाब याकूब अलैहिस्सलाम कमीज़ खोले त कमीज़ काथे नोंडई न आयल ही काथों फटल ही नहीं जे अब गाल त बुधो ये जेको कमीज़ मुंहिंजो पुट खे बगड़ खाइयो ओ कमीज़ की नोंडई न आई कमीज़ बगड़ लाहे पो मुंहिंजे पुट खे खाधई सा वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब कूड़ी लगा दे कुरान तो चवे बिदमिन कज़िब। अल्लाह तो फरमाए मुझे याकूब नबी सा चयो पुट हेता कूड़ हणी आया हो पर मां फसब्रुन जमील मां सब्र तो कया जो सब्र ॾाढो सुहिणो हो। अल्लाह कुरान में ॿुधायो मुंहिंजो याकूब नबी भी साबिरीन यूसुफ नबी भी साबिरीन। ओॾे तो फरमाए मुंहिंजो अय्यूब अल्लाह साल बीमारी में पयो हो इन्ना वजदनाहु साबिर मुंहिंजो अय्यूब नबी भी साबिर मुंहिंजो इस्माइल नबी भी साबिर मुंहिंजो इब्राहिम नबी भी साबिर। तारा साबरन जी हलंदे हलंदे सदको वञोस मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जने दुनिया मां बुरको पिया मटाइन अल्लाह हुजूर पुर नूर सदको वञोस सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा जी मुझा आका आस पानी गरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदो में पर अम्मा फरमाए थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये चयो मां पानी गरम कयो मुझो नंढड़ो भाउ आयो जंहिंजो नालो अब्दुर रहमान उन जे हथ में डंडड़ो हो हुजूर इशारो फरमायो आशा मां डंडड़ ॾींदुसि अम्मा फरमाए थी मां डंडड़ भाउ खां वठी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो पाण फरमायो आस चबाड़े ॾे हाणे असां चबाड़े नथा सघूं अम्मा फरमाए थी मां चबाड़े 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 नरम कयो धोण पी वञो ज़िमेदारी सां थो ॻाल्हायां उलमाए हक़ उलमा जो बंद जमीयत उलमा इस्लाम जी स्टेज कूड़ न हणंदुसि पंहिंजी ॻाल्हि जो ज़िम्मेवार आहियां अल्लाह तवजो कर त मां अर्ज़ कयूं वञा मुंहिंजो क़ाइदे मोहतरम स्टेज ते जलवे अफरोज़ मां जल्दी
ताजी जान छड़िया अम्मा जी फरमाया धोण भी वञा आका से फरमायो आशा जी मुंहिंजा आका काॾे थी वञे साईं मां डंदल चबारियो तम धोई अचा अल्लाह ओ लाड़काने जा मुसलमानों मुझे से फरमायो ओ मुझी रानी आशा डंदल के धोण जी जरूरत नागे तुझो चबारियल मां मोहम्मद लगाई दुस तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अम्मी आयशा सिद्दीका हुजूर फरमायो एक दफे आशा जी मुंहिंजा आका हुजूर जी रानी आ चो अम्मा आशा नबी सैयद जी अम्मा आशा नबी सैयद जी ऐं असां जी छाते ॾाढा ॾाढा कंहिंजी मोमिनन जी मुनाफिकन जी न काफरन जी न अल्लाह तो फरमाए ईमान वारो मुझे मोहम्मद जो रानियों तव्हां मोमिनन जो अंबड़ियों थव अम्मा आशा असां जी हिकड़ो माण्हू पियो चवे असां आशा के न मञींदा हो असां जी अंबड़ नाहे मां चयो तूं सच तो चवे न अल्लाह भी चयो त मोमिनन जी अंबड़ा काफरन जी नाहे मोमिनन जी अंबड़ियों दोस्तो साईं फरमाया आशा पानी दखणी आ मां पानी पियंदुसि अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफ इस्लाम फरमाई थी मां पानी भरे आका साईं खे ॾिनो साईं पियो पाण फरमायो आशा तूं पी प्यार जो अंदाज आशा तू पी साईं तव्हां हुकुम कयो मां भरे आयो पाण फरमायो आशा न तू पी अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहर मरियम इस्लाम फरमाई थी मां पानी पियण शुरू कयो अल्लाह मुझे आका मां के फरमायो आशा जी मुझा सोना आका सब आशा सब न पी जाए अदमा मोहम्मद करीम लाए बचाए जाए अम्मा फरमाई थी मां बचाए साईं के ॾिनो हुजूर फरमाए मुझी रानी आशा जी मुझा आशा काते तो पंजा चप रखी करे पानी पीतो आ त ॿुधाए त मां मोहम्मद करीम भी उते पंजा चप मुबारक की पानी पिया अल्लाह केड़ी आशा मदीने जे मीर जी रानी आशा केड़ी आशा अबू बकर सिद्दीक जी न्याणी आशा केड़ी आशा इन लाड़काने जे मोमिनन जी अम्मा आशा अल्लाह इन तुनन जी अम्मा आशा इन चन्नन जी अम्मा आशा इन कोड़े साहब जी अम्मा आशा मुझे कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद जी अम्मा आशा अल्लाह खुदा जी सा जो कसम हुजूर फरमाया आयशा अंत सौजती फी दुनिया वल आखिरत आशा तू मुझी दुनिया में भी रानी आ आखिरत में भी रानी आ वो आशा जने तो मत लगन मुनाफिक ओने जनाब यूसुफ नबी दे तो मत लगी बार गालायो बीबी मरम दे तो मत लगी बार गालायो हुजूर जे रानी दे जने अंकुश खई वई मुनाफिक ना अंगुर खई रब फरमाए ते बार न गालाई दो इते सहाबी न गालाई दो इते को नबी न गालाई दो इते जिब्रील न गालाई दो इते नामूस मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मसलो नामूस रिसालत जो मसलो मुझे आका साईं दी इज्जत अजमत खैर जो मसलो अल्लाह रब तो फरमा मां पाण गालाईंदुसि अरना आयतूं क़ुरान पाक जो लिखी आयो त वक्त ना है मुझो कायदे मोहतरम इस्तीदे जलवे फरोज अल्लाह या गाल कुरान में लिखल फरमाइदा अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम जेको ॾाढा चवंदो मदीने वेंदो पलीत मायूं पलीत मर्दनि जे लाइ
पलीत मर्द पलीत औरतों जे लाइ पाक बीबियूं पाक मर्दनि जे लाइ पाक मर्द पाक बीबियुनि जे लाइ उलाइक इशारो अल्लज़ी इशारो उलाइक इशारो इया तुंहिंजी राणी आशा उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून आशा इन ॻाल्हि खां बरी जेके ये कनि था अल्लाह अल्लाह रब इशारो कयो मोहम्मद करीम तू भी पाक तुझे बिस्तरे ते अचण वारी आशा सिद्दीका भी पाक ही पाक साईं फरमायो अम्मा फरमाई मुझे साईं गुस्ल क्यों एडो मुझे साईं जी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा जन्नत जे औरतों जी सरदार मुझे मौला अली जी रानी हसन हुसैन जी अम्मड़ बीठी ही साईं फरमाए अम्मड़े जी मुझा बाबा साईं अम्मा के देता मौलाना ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखी मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम छटवी रहमतुल्लाह लिखियो मकाशफुल कुलूब मौलाना ग़ज़ाली रहमतुल्लाह जो जी मुझे साईं मुझे कन में चयो अम्मड़े जी मुझा बाबा साईं अमर मां के रब चयो तो सोहना जेतरा साल चो मोहम्मद मां तोखे उम्र दिया 100 साल चो 500 साल चो 1000 साल चो अमड़े गाल बुध मां हाने पांजे रब दे वणो वारो वक्त ओ मोजी न्याणी ओ जन्नत जे औरतों की सरदार मां मुझे वफात का बाद में रो जाए न अम्मड़े मथे में मिट्टी न विझ जाए अम्मड़े जी मुझा बाबा अम्मा मोते चंबा न जाए अम्मड़े सीने ते धक न जाए अम्मड़े पार कनी न रोए जाए अल्लाह अल्लाह सय्यदा फातिमा ज़हरा जे अखिन मां नीर वगी अल्लाह अल्लाह मुझे से फरमायो ओ मुझी न्याणी जी मुझा बाबा अम्मा ना 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 नरो नरो अमर तू तमा मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो अल फातिमा तो बिदअतुन मिन्नी मुझे सही फरमाए फातिमा मा मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो अम्मड़े नरो अम्मा मा के रब बिशारत दुनिया सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत अम्मा जन्नत जे औरतों जी सरदार मुझी न्याणी फातिमा तू नरो अम्मा इन सजियल बैत मा पर बारा जन्नत में मूसा तू मिलंदिया राजा तो चो न सुभान अल्लाह अम्मा नरो सय्यदा फातिमा सब्र क्यों हुजूर जी वफात दे नबी सही जी वफात मामूली गाल नहीं खुदा जी ज़ात जो कसम छपई चवे माज़ाला मा शम तुरबत अहमदा सैन फातिमा जा लफ्ज तई तर्जुमानी पियो कया जल्दी तो खत्म क्या माज़ाला मा शम तुरबत अहमदा अल्लाह यशुम मत ज़माने ग़वालिया जेको मानू मिठे मोहम्मद करीम जे कब्र मुबारक जी मिट्टी जी खुशबू सिंगे क़यामत ताईं बे कहीं खुशबू सिंगल जी जरूरत ही न थस असां जो बंदिन जो अकीदो आ जमियत उलमा इस्लाम वारन जो अकीदो आ जेका मिट्टी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद अतह मुबारक के लगल आ इन जो शान अर्श का मथे आ इन जो शान अर्श का सुब्बत अलैया मसाइबुल लहु अन्नग सुब्बत अलैया मिस्रन लयालिया अम्मा फातिमा चई बाबा जी तू दुनिया छॾण खां बाद मां फातिमा के वॾो दुख थियो वॾियूं मुसीबतूं आयूं वॾियूं तकलीफ़ूं आयूं पर एॾियूं तकलीफ़ूं जो सुब्बत अलैया मिस्रन लयालिया जे दुख ऐं ग़म ॾींहं ते तन्हा त ॾींहं ॾींहं ना फिरी रातूं थी पवनि पर मां फातिमा सब्र थी कयां करबो भला जे रेगदार जमीन ते मुझे सोने हुसैन पंहिंजी भेण के चयो या उख्ती ओ मुंहिंजी भेण
रात जो करबला जे नेज़ार ज़मीन ते मुझे मौला हुसैन सजी रात खीमे में कुरान पढ़ियो तहज्जुद पढ़ियो सुबह जी नमाज पढ़ी सॾु करे चए थो या उख्ती ओ मुंहिंजी भेण मां वञा थो मुंहिंजी शहादत क़रीब आहे या उख्ती इस्बिरी ओ मुंहिंजी भेण मुंहिंजे वफ़ात खां बाद मुंहिंजे शहादत खां बाद सब्र कजांइ रड़ियो न कजांइ तू फातिमा जी न्याणी आ तू अली जी न्याणी आ तू हुसैन जी भेण या उख्ती इस्बिरी ओ मुंहिंजी भेण सब्र कजांइ चओ अहल बैत साबिरीन हा चओ नबी जो घरानो साबिरीन हो हुसैन साईं जो बच्चो इमाम अली अकबर 18 सालन जो जवान करबला जे रेज़ार ज़मीन ते शहीद थियो नज़र कयो 6 महीननि जो बच्चो खीमे में अंदर आयो तारीख़ दो पढ़ा खुदा जी ज़ात जो कसम अंदर आयो रोण जो आवाज आयो मुझे सोने हुसैन चयो छाजो रोण आ जे सोना असां कीअं रोंदियूंसीं असां फातिमा जो न्याणियूं आहियूं असां हुसैन जो घराणो साबिरन जो घराणो जे रोण छाजो अचे मासूम बच्चो आ अमर के पानी न मिलियो आ खीर नागे इन जे करे बच्चो पियो रोए मुंहिंजो मौला हुसैन तारीख़ दो पढ़ा ईअं खणी चए थो कूफिया ज़ालिम तहां जो ॾोही मां मुझे बच्चन केड़ो डो क्यों कुत्ता पानी पियन था बगैर पानी पियन था काफर पानी पियन था बागड़ी पानी पियन था अरे पानी बंद त नबी जे घराने जो पानी बंद वो तो जालिम एक तीर उछलियो मां चनो लानत उन ते जे हुसैन जे बच्चे ते तीर हलायो हुसैन जे बचड़े के इमाम अली असगर 6 महीने जो बच्चो निड़ीअ में लगो हुसैन ही मथे हथ करे ये मथे खणी चे तो अर्श वारा अल्लाह हुसैन जी कुर्बानी कबूल कजाए कुर्बानी केड़ो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जो जवान बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन कटा कर गर्दने बदला गए हैं करबला वाले कभी बादल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले दोस्तों करबला जो सबक करबला जो दर्स चाहे मुझे सोने हुसैन चयो मर्दे मरी वञो गैर अल्लाह जो सजदो न कजो मर्दे मरी वञो ज़ालिम हुक्मरान की बैयत कबूल न कजो मर्दे मरी वञो रब जी नमाज न छॾिजो जो असां वो हुसैन वारो प्रोग्राम खणी करे इन मुल्क में जमीयत उलमा इस्लाम जे परचमे नबवी जे साए में उलमा जे क़यादत में अल्लामा कायद मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान जे क़यादत में अल्लामा राशिद महमूद जे क़यादत में इन मुल्क में लता हो हनी हंद कदा से रब सां के शरीक न कबो जो रब जी नमाज भी न छॾबी ज़ालिम जी बैयत भी कबूल न कबी हलंदे इंशाअल्लाह हिन मुल्क में जो मोहम्मद मुस्तफा जो निजाम कायम कंदासे उलमा जो साथ होंदो कुलो कुले में मिलाए करे ता उलमा सा साथ ॾियो गॾु थियो इंशाअल्लाह कामयाबी ताजा कदम चुमंदी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।